الحمد لله رب العالمين والصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين سيد الأولين والآخرين قائد الغر المهجلين شفيع المذنبين وما أرسلناك إلا رحمة للعالمين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم فاذكروني أذكركم واشكروا لي ولا تكفرون صدق الله العلي العظيم وبلغنا رسوله النبي الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. بلغ العلا بكماله حسنت جميع خصاله كشف الدجى بجماله صلوا عليه وآله وصحبه أجمعين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا مولانا محمد النبي الأمي وآله وأهل بيته وأولياء أمته وصلحاء ملته أجمعين وبرحمتك يا أرحم الراحمين. حضرات دوستان گرامی، مولا جی پاک کلام قرآن کریم فرقان حمید مجاں کچھ کلمات پڑھنے جو شرف حاصل کیو ہے. دعا کندا اللہ تعالیٰ پنجے پیارے حبیب آقائے نامدار مدینے جے تاجدار اڑن جے آدھار یتیمن جے یار جے صدقے میں حق سچ بیان کرنے جی توفیق عطا فرمائے. وما توفیقی الا باللہ. دوستو اللہ تعالیٰ پنجے پاک کلام میں ارشاد فرمائے فذکرونی اذکرکم واشکروا لی ولا تکفرون. اللہ کی ذات خدا فرمائے تو اے ایمان وارو فذکرونی امی مکھے یاد کریو تاں کے یاد کریاں. اللہ جے یاد کرن جاں کیڑو مفہوم ملے تو اللہ جو یاد کرنی ہے. اللہ تعالیٰ پانن کے یاد کندو ہے، رحمت سان یاد کرے تو اللہ تعالیٰ برکت سان یاد کرے تو جے بانے سان اللہ تعالیٰ محبت کندو ہے. جبرائیل کے فرمائندو ہے جبرائیل فلانے بندے سان ہوں محبت رکھاں تو آسمان والن ملائکن کے چو تنے سان محبت رکھن تم بنے سان محبت رکھ. اللہ جی جکا مخلوق ہے سبن کے حکم کرے اللہ تعالیٰ فرمائے تو فلانے بانے سان ہوں محبت رکھاں تو تم نے سان محبت رکھ. وہی بانا کیرن وہی بندہ کیرن وہی اللہ جا نیک صالح بانا ہیں جن اللہ سان محبت رکھی آئے. جن جے لائے قرآن پاک میں اللہ تعالیٰ فرمائے واللہ ان اولیاء اللہ لا خوف علیہم ولا هم یحزنون. خبردار خبردار جے مجھا نیک صالح بانا ہیں جے مجھا دوست ہیں وہ لا خوف ہیں نہ ہتے کو خوف ہے نہ کو آخر میں گدکارا تھیندا. جو اللہ سان محبت رکھی آئے. اللہ جی محبت جو رنگ نرالو ہوندو ہے. مشہور ہی معروف کے بزرگ جی گال ہے عراق کے علاقے میں رہندو ہو پر انہیں کے مشکی سڑیندا جتاں ایندو ہو رگو خوشبو ہوندی ہوئی رگو خوشبو ہوندی ہوئی. کہ مانو نہ کھاں پوچھو تو یہ عطر کتاں استعمال کری تو کتاں ورتو ہتئی جو تو استعمال کندو آئیں. نیک صالح نوجوان ٻڌايو دادا زندگی موں کڏहिं بہ عطر مشک نہ لڳايو کڏहिं موں عطر نہ لڳايو. مجھے پگھر ماں مجھے کپڑن ماں یا خوشبو ایندی آئے. انہیں جی ہکڑی وجہ ہے ہکڑی ڳالھ ہے آؤں نوجوان ہوئس تمام حسین جمیل ہوئس. ہکڑی ॾियारे दुकान ते कम करे रहियो हुयसि. दुकान ते कम कपिड़े जे दुकान ते कम करे रहियो हुयसि. हिकिड़ी औरत आई. औरत चवण लॻी त मूंखे कपिड़ो ॾे. तमामु पोड़ी घणो कपिड़ो वरितो वज़न घणो हुयो. पोड़ी चवण लॻी अबा मूंखे सामान खणाए घर पहुचाए अचे. जो कपिड़ो खणायमि जॾहिं घर पहुतसि त हुन ते घर हिकिड़ी हसीन जमील छोकिरी हुई. उन छोकिरी जी मूंसां मोहबत थी वई ऐं उहो दरवाज़ो बंदि करे चवण लॻी मूंसां ज़नाख़ोरी कर मूंसां बद फैली कर. पर आमने का बचण जे लाइ मुंहिंजे दिलि में अलाह जी मोहबत हुई अलाह जो ख़ौफ़ हो. मूं चयो रब त मूंखे हिते ॾिसी रहियो आहे ॿियो केरु त ॾिसण वारो न आहे पर अलाह ताला मूंखे ॾिसी रहियो आहे. हाणे कीअं करियां कीअं ध्यानु छॾायां. पोइ बहानो करे ऐं बाथरूम में वियसि. बाथरूम जो दरवाज़ो खोले
मूं छा कयो, जेका गंदगी हुई उहा पंहिंजे कपिड़नि ते हुयमि, पंहिंजे बदन ते हुयमि, सॼे मुंहं ते हुयमि, सॼे जिस्म ते, हथनि ते, पेरनि ते। जॾहिं छोकिरीअ उहो लका ॾिठो चई हीउ चरियो आहे, हीउ त को दीवानो आहे। दरवाज़ो खोले मूंखे ॿाहिरि रवानो करे छॾी। कीअं ॿाहिरि अची करे गुस्ल कयुमि, गुस्ल करे साफ़ कपिड़ा पातमि। साफ़ कपिड़ा पाइण खां पोइ मुंहिंजी इहा ख़ुशबू शुरू थी वई। छो जो हुनखे अलाह जो ख़ौफ़ हो, हुनखे ख़बर हुई त अलाह ताला हाज़िर नाज़िर आहे, अलाह ताला हर जाइ ते ॾिसे पसे थो। इन जे करे हुन पंहिंजी दिलि में अलाह जो ख़ौफ़ आंदो ऐं बुराई खां बचाए पाण खे नेकी जे तरफ़ गामज़न कयईं त अलाह ताला हुनजे पगर में एतिरी ख़ुशबू रखी छॾी जो कपिड़ा जेके पाईंदो हो उन्हनि कपिड़नि मां ख़ुशबू ईंदी हुई। माण्हू हुनखे मुश्की सॾींदा हुआ, माण्हू हुनखे अतर वारो सॾींदा हुआ, बल्कि हुन बुराई खे छॾे नेकी जे तरफ़ क़दम वधायो त अलाह ताला हुनखे बुलंद ऐं बाला करे छॾियो। अलाह वारनि जो शान तमामु घणो आहे। अलाह जे वलीअनि जो शान अलाह ताला क़ुर में फरमायो वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुजदन व क़ियामा। राति थींदी आहे, माण्हू ग़िफ़लत जे निंड में सुतल हूंदा आहिनि, पर अलाह जा नेक सालिबाना उहे आहिनि जेके मुसलम खे आबाद कंदा आहिनि, सजदनि सां रोई अलाह जे ख़ौफ़ में इस्तग़फ़ार कंदा आहिनि, अलाह खां रोई दुआ कंदा आहिनि त बारी ताला असांजा सगीरा कबीरा गुनाह माफ़ फरमाए। उहे नेक सालिबाना पंहिंजे लाइ त दुआ घुरंदा आहिनि, उहा पंहिंजे लाइ त क़बूल ऐं मंज़ूर थी वेंदी आहे। पर ॿियो बि जेकॾहिं मुसलमाननि खे दुआ जो चवंदो आहे, दुआ जो हथु खणणु कमु हुननि जो आहे। बारी ताला जी हुन सां दोस्ती आहे, अलाह जी हुन सां मोहबत आहे, अलाह जी मोहबत आहे, हथु खणंदा आहिनि, अलाह ताला दुआऊं क़बूल ऐं मंज़ूर करे छॾींदो आहे। तॾहिं अलाह ताला फरमायो फ़ज़्कुरूनी अज़्कुरकुम वश्कुरूली वला तकफ़ुरू। माना अमी मूंखे यादि करियो ऐं मूंखे यादि करियो, अमी मुंहिंजी शुक्रगुज़ार रहो, ना शुक्री न करियो। अल्लाह खां दुआ आहे अल्लाह ताला पंहिंजे प्यारे अल्लाह ऐं प्यारे हबीब अलैहिस्सलाम जी सची पकी मोहबत नसीब फरमाए। महबूब आका अलैहिस्सलाम जे सुन्नत ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन व मा अलैना इल्लल बलाग।